वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तो के ये सजा बाबा जी तरफा दी जना मुझो इनमें को बि अमल दखल कोने। इहा धूड़ त तुंहिंजे वालिद नवराज खान पाती। नवराज खान चिबड़ खान ई छा वेठो पकी सरदार साहब को पंहिंजे कोताहनि जी माफ़ी वठ। जेको तुंहिंजे सरदार जो हुकुम। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए सघे, बिजार जी तोसां का ज़ाती दुश्मनी आहे? सरदार अनवर ऐं फिदा वारा आहिनि बिजार खान जा ख़ासि माण्हू ऐं मुंहिंजे भाउ सां जेको ज़ुल्म कयो आहे सो इन्हनि ई कयो आहे। बाक़ी मूंखे पका त मुंहिंजे ॾाॾा साईं वारनि ॾे हिननि जेको ख़ानदानी पलांद रहियो जेको मुंहिंजे भाउ जी ज़बान वढे उन्हनि पूरो कयो आहे। सरकार हिन में को बि शक न आहे त ज़ीनत जो असुल ॾोही शहरोज़ खान आहे ऐं तव्हां इहो बि ॼाणो था त आउं जेका तव्हांखे ख़बर ॾींदो आहियां उहा 16 आना सच हूंदी आहे। मूंखे तो ते पूरो भरोसो आहे दानी बख्श ऐं सभु राज वारा कन खोले ॿुधी छॾियो त ॾोही भले मुंहिंजो सॻो पुट ई छो न हुजे उन सां बि उहो ई लका कयो वेंदो जेको हिकु आम मुजरिम सां कयो वेंदो आहे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।